मीरपुर खास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधायूं ताज़ो जेके मीरपुर खास ज़िले जे अंदरि बरसातूं आयूं, उन खां पोइ जेको बरसातूं पवण जे करे कुझु ॾींहं त पाणी या फसल सुठा पे थिया या पाणी बि हो, ऐं उन खां पोइ जीअं बरसातूं बंदि थियूं त हिन वक़्तु असीं जेको मौजूदु आहियूं सिंधड़ी सब डिवीज़न में। हितां जा जेके आबादगार आहिनि, सरापा एहतिजाज बणियल आहिनि। आबादगारनि जो चवणु इहो आहे त जीअं बरसातूं ख़तमु थियूं हिन खां पहिरीं जेका मुसलसल पाणी जी खोट हुई, असां एहतिजाज कया, मगर इरीगेशन जे अमलदारनि पारां असांजे हमेशह जेको पुछड़ जे आबादगारनि खे सुकायो थो वञे। ऐं उन हवाले सां अचो त हिन आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल करी त हिन छा मसइलो आहे, कहिड़ी शाख आहे, केतिरनि ॾींहंनि खां पाणी तव्हांखे? 200 खीराव शाख आहे। हिन ते मतिलबु मई खां वठी बरसाति पई आहे, हेसि ताईं वाराबंदी बि पाणी कोन। 15 ॾींहं पाणी ईंदो, उहो बि न हुअण जहिड़ो। बरसाति पवण खां पोइ हिननि मुसलसल चालू कई आहे। जीअं बरसाति बंदि थी आहे त वरी शाख लाहे छॾी आहे, जेका टेल कोन पई करे। ॿिए नंबर ते शाख ते को दारोगो कोन्हे, को बिलदार कोन्हे। शाख में देवियूं जेके आहिनि अंदरि लही आयूं आहिनि, को बिलदार कोन्हे देवियूं वॾे। इन करे असांजो अर्ज़ु आहे त मुनीर नारे जो दारोगो हिते मुक़ररु कयो वञे, जेको देवियूं बि वढाए थो ऐं जेको बरसातनि में पाणी सिम नाले में मुंड जा वाटर जेके छॾींदा आहिनि उहो रोकाए थो। हू रोकाए पाणी चए थो भई पुछड़ी वारनि खे ॾियो, तव्हां सिम नाले में छो था लुड़ियो। पर हींअर केरु पुछण वारो बि कोन्हे। केतिरी ज़मीन हूंदी जेका पुछड़ी जे आबादगारनि खे हींअर जेके तव्हां एहतिजाज करे, केतिरी ज़मीन आहे जेका गैराबाद आहे? जेको आहे काफ़ी कुझु ज़मीन आहे। गैराबाद वाटर तक़रीबन 7-8 गैराबाद वाटर आहे। कहिड़े कहिड़े फसलुनि खे नुक़सानु आहे हिन वक़्तु जेको तव्हांखे पाणी? वणनि जे फसल खे नुक़सानु आहे, कमद खे बि नुक़सानु आहे, भिंडी खे बि नुक़सानु आहे। बसर जेको आहे उनजी अञा ताईं पोखाई कोन थी आहे पाणी न मिलण जे करे। तव्हां का दांह वग़ैरह ॾिनी आहे की इरीगेशन जे अमलदार खे या हितां जेके चूंडियल नुमाइंदे खे कॾहिं का दांह ॾिनी आहे? खे बि चयो अथऊं, इरीगेशन वारनि वटि बि विया आहियूं, पर को बि खड़तेल कोन थो निकिरे। कहिड़े चूंडियल नुमाइंदनि वटि तव्हां विया आहियो? केरु आहे हितां जो तव्हांजो MP आहे या मैंने पंहिंजो पीर शफ़क़त शाह जिलानी आहे ऐं अली नवाज़ शाह आहे MP। उन्हनि ताईं बि असां इहा शिकायत पहुचाई आहे, पोइ को बि तदारक कोन थियो आहे। फैज़ मोहम्मद। छा मसइलो आहे भला तव्हांजो? मसइलो हीअ आहे त शाख में जॾहिं बरसाति थिए थी पाणी अचे थो, बरसाति खां पोइ सभु पाणी अचे कोन थो, या बरसाति खां पहिरीं कोन्हे इहो पाणी अचे कोन थो। कंहिंखे बि दाह कंदा चवनि त पाणी लाइ असां वटि न अचो, ॿिए कम लाइ अचो। पाणी लाइ न अचो, ॿिए कम लाइ अचो। हाणे भई ॿियो कमु असांजो कहिड़ो आहे? माण्हू त असांखे मारणो कोन्हे जेको असीं ॿिए कम लाइ अचूं। पाणी लाइ पाण खे अचिणो आहे, बसि इहो असांजी असांखे पाणी खपे थी। जेको सभिनि जी राह हुजे, जीअं दारोगे जे नाले चयो दारोगो अचे मुक़ररु थी त शाख सॼी बुॾी वई आहे डेबिन खां ई मिटी खां। कॾहिं खाटी वग़ैरह थिए थी इन शाख में? असां पंहिंजे 15 सालनि खां त कोन ॾिठी आहे खाटी। ज़मींदारनि खां खाटी कराइनि त हारी अचनि था, थोरो थोरो हुन मिटी खां अॻिते पोते करे हलिया था वञनि। हू ज़मींदारी खाटी आहे। हीअं जेके बरसातूं पयूं आहिनि, माण्हू त सभु चवनि था असांजा फसल ॿुॾी हलिया आहिनि। छा तव्हांखे बरसातूं में एतिरियूं कोन हुयूं जॾहिं तव्हांखे को पाणी जी ज़रूरत आहे? बरसातुनि में पाणी साईं जाम हलियो आहे हिते। फसलूं बि ॿुॾी विया आहिनि, मुड वारा जेको मोगा बि बंदि थी विया आहिनि। पोइ पाणी फसलनि खे पोछड़ में ॿोड़ींदो न। तव्हां छा था सम्झो भला पुछड़ी जे आबादगारनि खे हथ सां वठी करे सुकायो पियो वञे? छा मसइलो? ही साईं को चाल आहे जंहिंखां हुनखे सुकायो थो वञे पोछड़ी वारे ज़मींदारनि खे। छा मसइलो तव्हांजो? साईं पाणी जो पाणी असां वटि तक़रीबन 5-6 सालनि खां अंदरि ॿुधायव पाणी मिले कोन थो। ऐं शाख में जेके देवियूं वरी वियूं आहिनि, शाख सॼी पूरी बेलदार को बि कोन्हे। असां वटि दारोगो मुनीर नारे जो असांखे खपे साईं, ॿुधायव। ॿियो जेको आहे सो पाणी मुनीर नारे जो जेको तव्हांखे दारोगो खपे, छा तव्हांखे उहो ई पाणी ॾेई सघे थो? साईं उहो इहो आहे त जेको सिम में पाणी वहे थो न, उहो वाटर बंदि करे थो, पुछड़ी ताणी पाणी मिले थो। सिम में किथां थो पाणी वहे? छा खोले छॾंदा आहिनि? पाणी राति जो हारी खोले छॾंदा आहिनि। जेके मथां वाटर जेके बि आहिनि न से खुलंदा आहिनि, ॿुधायो। हू बंदि करायो, हेठि पुछड़ी पाणी पहुचाईंदो आहे। नालो अब्दुरहमान मरी। केतिरे अरसे खां पाणी साईं मोहम्मद खान जे दौर खां पोइ यकी पाणी खोट लॻी पई आहे। मोहम्मद खान जॾहिं वधी रहिया अथऊं तॾहिं पाणी असां वटि जाम हो। उन खां पोइ असांजो पाणी हरे 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 पोइ हिते माना स्पीडा ॾेई वियो पाणी। माना 5-6 साल खां पोइ हिते असां वटि पाणी कोन्हे बिल्कुलु। हीअ जेके वाटर ॾिसी पियो न, मुंड खां वठी मुंड जा मोगो हिकिड़ो बि ठहियलु कोन्हे। सभु मोगा टुटा पिया आहिनि। पोइ केरु टोड़े थो उहो त अलाह ॼाणे।
ॿुधी ये केड़ा बासर ज़मींदार आहिनि जिन जा मोगा टुटा पिया आहिनि उन्हनि जा तव्हां निशान थी कयो जा जाम आहिनि ॿाहिरि ज़मीनदार ज़मींदार नहीं वॾा ज़मीनदार नारे जा बि आहिनि को हेॾा बुगटी बि आहिनि को के बि आहिनि ज़ातू घणा ॿुधायां तोखे ॿुधे मथे जेके बि मुगो को बि साबित कोन्हे ॿुधे पाणी जॾहिं बरसाति वसे त तॾहिं पाणी जो मुंहुं असांखे ॾियनि था माना हेॾो पुछड़ी ॾे उन्हनि जी छा मशीनूं लॻल आहिनि या पाइप लॻल आहिनि? पाइप कोन्हे हुननि जे मशीन खां पाइपनि खां वधीक कमु आहे हिकिड़े मोगे में 4-4 मोगा ठहिया पिया आहिनि ऐं पाण मोगनि जा मुआइनो करे ॾिसंदो ऐं चवंदो बाक़ी हिननि सां ज़ुल्म आहे या न देवियूं ॾिसो शाख जो हालत ॿुधे हीअ पुछड़ी जो असांजे हेठि पुछड़ी वञी उन में हाणे बरसाति अचे थो त पाणी अचे थो न त पोइ असीं माना सुकूं था मुरली नारे जो असांखे खपे दरोगो उहो जेको भॼ डुक करे थो शाख जी पटड़ी खां गाॾी जो गस न आहे जेको हले नालो छा तव्हांजो? मज़हर अली छा मसलो आहे? साईं हिते पाणी जी तमामु खोट आहे पाणी असां वटि तमामु बिल्कुलु घटि आहे जॾहिं बरसातूं पवनि थियूं थर वारी सूरत हाल आहे पाणी अचे थो बरसातूं ख़तमु थियनि थियूं उनखां पोइ पाणी बिल्कुलु बि नथो अचे ऐं जेके मथे बासर ज़मीनदार आहिनि उहे पाणी जेको आहे चोरी बि कनि था मोटरनि सां उनखां अलावा मुगा उन्हनि जा तमामु वॾा आहिनि उहे पाणी तमामु वधीक खणनि था ऐं हेठि पुछड़ी जा जेका आबादगार आहिनि उन्हनि खे हिते हिकिड़ो ॿ वाटर अॻिते वेंदो उन खां बाद में पाणी अॻिते वञे ई नथो बिल्कुलु सफ़ा बंदि आहिनि ऐं हींअर बसरनि जी पोखाई थिए पई उन्हनि जो ॿिज सुके पियो थो बसरनि खे पाणी न पियो मिले फसुल गाह वग़ैरह उनखे पाणी न पियो मिले कमंद वऊण इहे सभु फसुल जेके आहिनि इहे सभई जेके आहिनि सुकनि पिया था असांजी जेका आला हुकूमतनि खे अपील आहे त उहे जेके आहिनि से असांजी वार कनि भला तव्हां एतिजाज त कयो था भला किन माण्हू वटि विया आहियो जी पाणी जे मसइले लाइ डायरेक्टर इरिगेशन आहे या इन खां अलावा डिप्टी कमिश्नर किन खे दान ॾिनी आहे? उन्हनि खे दां असां पुॼाई आहे पंहिंजनि वॾनि जे थ्रू मगर अञा ताईं को बि खुर्तिल न आहे निकितो असां अपील कयूं था वज़ीर आला सिंध खे त महिरबानी करे असांखे पाणी पुॼायो वञे थर जहिड़ी सूरत हाल हिते थी वई आहे महिरबानी करे असां ॿाहूं ॿधूं था असां ग़रीब आवाम आहियूं हारियुनि जो जेको फसुल पियो सुके महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे अच्छा कहिड़ियूं कहिड़ियूं शाखुनि जे हींअर बिल्कुलु पाणी आहे कोन ऐं पाणी जी खोट जे करे हारियुनि ते कहिड़ा असर पवंदा? हारनि जो गुज़र सफ़र जेको आहे असांजो आहे बनी ते ॿार मेन ते पालूं था ऐं सॼो दारो मदार असां हारी जो आहे पाणी हूंदो त फसल थींदो त असीं खाईंदासीं जे पाणी न हूंदो फसल न थींदो त असीं किथां खाईंदासीं ॿार असांजा सभु असांजो आहे बनी बारे ते जी हा केतिरे अरसे खां भला तव्हां वटि पाणी कोन्हे? हीअ जीअं बरसातूं शुरू थियूं तंहिंखां पोइ पाणी कान आहे जी बरसातूं छा घटि हुयूं छा जेको तव्हांजो फसल वग़ैरह इन ते कोन थो थिए माना जी बरसातनि जे पाणी ते? त इहो बीठो ई बरसाति जे पाणी ते ई बसल बचो कुझु बीठो न त पाणी हा जी हा कहिड़ो फसल पोखियल आहे ऐं कहिड़ो फसल जेको थियो ई कोन्हे तव्हांजो जी पोखण खां पोइ पाणी जी खोट जे करे? असां वटि बसर आहिनि ऐं मिर्च आहिनि पंहिंजो कपाह आहे जी कमंद पानी आए कोन ही आवाम गरीब आबाद 1600 1800 पानी कोन्हे यार पानी दोसे तो कोन दई सैदकी जी पुछड़ी में कोन दई समारो कोन दई सरहल कोन दई खीराओ कोन दई हाणे इन जान पानी पुट थई भी कोन हो बरसात पई हुआ अवां जे लाइ घटि हुई साईं बरसात त असांजे लाइ घणी पर बरसात खां पोइ त पाणी खपंदो ई आहे बरसात वारो पाणी बिछाईंदा 12 महीना ईअं कोन थींदो न बाबा बरसात वारो पाणी पंहिंजी जाइ ते आहे माल जे पीअण लाइ पाणी आहे उहो बि आहे माल ये पाणी आहे त पैसनि लाइ वठी पियारियूं था 8 ॾींहं वाटर बंदि आहे 8 ॾींहं खां पोइ वाटर वञी खुलनि था ॿुधे न 8 ॾींहंनि वठंदा इरिगेशन जा अमल दारोगो या बेलदार या एसडीओ वापार आहे खुटंदो कोन सिंध में वापार आहे हिकिड़ो फुटी जो कोन कयो वापार कीअं ईअं ई वापार थी वियो हलियो हर माण्हू जे लाइ ईअं वापार थी वियो बाबा पाणी जे पैसनि जो वापार थी वियो हलियो नाज़रीन ये आतड़ा मोरी जे मुख़्तलिफ़ शाखनि जे आबादगारनि तोड़े हारियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा हिननि जो चवणो त सिर्फ़ु जेके बरसातूं आयूं उन खां पोइ असांजो मुसलसिल पाणी बंदि कयो वियो आहे जॾहिं त इरिगेशन जा अमलदारनि उहे रुश्वत वठियो था वञनि उन बावजूदि जेको असांखे पाणी तो कोन था खोले ॾियनि मगर असीं तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं बासर जेके आहिनि ज़मीनदार उन्हनि जूं मशीनूं बि लॻियूं पियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके डायरेक्ट वाटर कोर्स लॻल आहिनि मगर हीअ जेके पुछड़ी जा जेके आबादगार आहिनि इहे सिर्फ़ु बरसाति जे पाणी खां पोइ हिननि खे बिल्कुलु पाणी न मिलियो आहे उन हवाले सां हिन वक़्तु असां गॾु जेके कुझु हारी बि मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुननि जो छा चवणो आहे छा मसइलो आहे तव्हांजो? मसइलो असांजो इहो आहे त पाणी असां वटि आहे कोन बरसातियुनि खां अॻु में बि छिकताण जाम हुई कुझु पाणी जी बहरहाल बरसातियुनि वसण खां पोइ त सोचियोसीं हाणे त जेको हथ जो पाणी बंदि कयल आहे खोट कोन हुई पाणी जी ठीकु आहे न उन जे वजह चयोसीं भई हाणे जेका हथ जी खोट कयल आहे त तव्हां ॿारनि खे घुराए
असां तव्हांजे अॻियां इहे पेश था करियूं त पाणी असां वटि कोन्हे, पली शाख में कोन्हे, सेदकी शाख में कोन्हे, छोरकी शाख में कोन्हे। हिते असां पुछड़ी ते वेठा आहियूं, बिल्कुलु जुण जनियूं बनियूं आहिनि, असां जारी आहियूं। जेकॾहिं थोरा घणा बसर विया पिया पोखिलनि त बि सड़नि पिया, हाणे पाणी आहे कोन्हे, इहा ई अपील आहे असांजी। नाज़रीन, हिते आबादगारनि जा उन खां अलावा हारियुनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हीअ जेके सरापा एहतजाज बणियल आहिनि, एतिरे ताईं हिननि जो चवणु आहे त असांखे तक़रीबन केतिरो ई अरसो थी वियो आहे ऐं जीअं बरसाति आई आहे उन खां पोइ बि असांखे पाणी कोन मिलियो आहे, जंहिंजे करे फसल असांजा बिल्कुलु सुकी आहिनि। हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेके ॿिया कुझु हारी मौजूदु आहिनि, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। हुनजो छा चवणु आहे? चाचा, छा मसलो आहे तव्हांजो? साईं, पाणी जो मसलो आहे। असांजी फसल सुके पियो। कहिड़ो फसल? टमाटो आहे, बसर आहे, कमंद आहे, मिर्च आहे। बरसाति पाणी हाणे उहो सड़े पियो फसल असांखे पाणी त मिले ई कोन, उनजे करे वेठा। कीअं गुज़र सफ़र पियो हले तव्हांजो? कहिड़ो हलंदो, ग़रीब आहियूं, काठड़ी वॾो वेठा आहियूं, बसि अटे किलो वठूं था, पोइ ईअं वेठा आहियूं माटका। जी हा। छाजे करे भला तव्हांजो यको पाणी न बंदि? पाणी बंदि हाणे मथां चवंदा वाहन पाणी कोन्हे, ईअं कोन्हे, रुशवत ते पिया हलाइनि कनि पिया, हाणे छा कंदासीं? पैसा वठंदा इरिगेशन वारा? वठंदा तॾहिं त हलाइनि न जॻह एक्स्ट्रा वठंदा, ॿिया वठंदा, जिथे ईंदा उते ॾियनि था बसि पैसा ई। हा, कहिड़ी शाखूं आहिनि जिते हींअर बिल्कुलु पाणी आहे कोन? पली शाख है, छोरकी शाख है, 200 है, सैफल शाख है, सामारो शाख है। केतिरो अरसो थियो भला? केतिरो अरसो थियो हिन में पाणी? हिनखे महीने थी वियो। जी हा, बरसाति खां अॻु में पाणी आयो, पोइ आयो कोन बंदि यको। हीउ जेको तव्हां ज़मीनदारनि वटि तव्हां हारी आहियो त हू जेको हुन ते ख़र्च वग़ैरह उहो तव्हां ते ओतिरो ई लॻंदो आहे या घटि पोइ आहे? ख़र्च लॻंदो त पियो लॻंदो, पाण छा कंदासीं, वेठा आहियूं माटका, ज़िमेदारी चुप कयो। तक़रीबन सभई कर्ज़ी हूंदा? पोइ कर्ज़ी हूंदा त वेठा आहियूं बसि, केॾां वञूं। नाज़रीन, मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हमेशह इहो थियो आहे त वधि खां वधि जेके निजी जेलनि या मुबैना जेके ज़मीनदारनि ते इल्ज़ाम हूंदा आहिनि त निजी जेलूं, मगर किथे बि अॼु ताईं असांखे निजी जेलूं त नज़र कोन आयूं। मगर जेके ज़ाहिर आहे हारी वहनि था, गुरबत सबबु हुननि खे जेकॾहिं पैसा नथा मिलनि या जेकॾहिं पाणी न हूंदो आहे या जेकॾहिं फसल सुठो नथो थिए, उन खां पोइ जेको आहे हारी जेके आहिनि कुझु कामरेडनि जे वर चढ़नि था, जेके जेलनि जा इल्ज़ाम लॻाइनि था कि हारी जेके आहिनि फलाणे ज़मीनदार वटि मुबैना निजी जेल में फाथल आहिनि। मगर असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे अंदरि इहे वञी दौरा बि कया आहिनि, विज़िट बि कया आहिनि, मगर असांखे किथे बि निजी जेलूं त नज़र कोन आयूं। मगर पाणी जी खोट सबबु जेको हारी कर्ज़ी थिए थो, मजबूरन वञी को दरख़्वास्त ॾिए थो त असां जेको हेतिरो कर्ज़ थी वियो आहे, उन खां पोइ जेको आहे अदालत में वञी दरख़्वास्त ॾियनि था, उन खां पोइ अदालत उन्हनि खे बाइज़त वरी बि करे थी छॾे या पंहिंजी मर्ज़ी सां रहण जी बि जेका इजाज़त ॾिए थी। अचो त उन हवाले सां हिते कुझु असां अगरि हारी बीठा आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हीअ निजी जेलूं मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि आहिनि या कोन्हनि, या त आबादगारनि ते या ज़मीनदारनि ते के इल्ज़ाम आहिनि। हिते भला के अहिड़ियूं आहिनि निजी जेलूं जेके हारियुनि जेके ज़ुल्म थींदड़ हुजनि या हारियुनि सां के मसला थींदा? ना साईं, जेलूं बेलूं कुझु कोन्हे, पाणी ॾुकारे करे गरीब वीचारा केॾां वञनि, बेरोज़गार लॻा पिया आहिनि, काठियूं खपाए गुज़र सफ़र कनि। पाणी 2 महीना थिया आहिनि, बरसाति में जेका बंदि लॻा पिया आहिनि। हाणे उहो पाणी पीअण लाइ असांखे कोन मिले, उहो पाणी पियूं, खॾा खोटे पाणी में पियूं। बनियूं असांखे सुकनि पिया, कमान सुकनि पिया, बसर सुकनि पिया, मिर्च आहिनि उहे ई बसर हींअर पोइ बसर सुकनि पिया। पाणी आयो कोन्हे, इहा महिरबानी तव्हां भला गुज़र सफ़र तव्हां पंहिंजो कीअं था करियो? साईं, काठियूं खपाए पिया करियूं, कोई खीर आहे, कोई माल में मालड़े में गुज़ारो सोर करियूं पिया, बाक़ी ॿियो बनी आहे सुरो आयो, कोई बनी फसल सुकनि पिया। पाणी असां भॼी ॾुकी सघायूं, पाणी महीने में हिकिड़ो दफ़ो अचे थो, उहो बि जॾहिं क़िस्मत 2 ॾींहं हले तो 3 ॾींहं वरी बंदि करे छॾीनि। पाणी पुछड़ी ते वाटर ते बनी ते रसे कोन, इहा हालत लॻी पई। असां इहा महिरबानी करे पाणी खोलाए, पाणी असां वटि आहे कोन, फसल सुकनि पिया, ग़रीब असांजी रोज़गारी इहा आहे बनी ते, पाणी आहे कोन। हीअं तव्हां छा काठियूं वठे पिया गुज़र सफ़र करे? जी हा, हींअर काठियुनि मां कोई खीर मां गुज़र सफ़र करियो, बनी हाल आहे कोन, कमान सुकनि, पाणी मिले कोन, बरसाति त कमान बीठो आहे, उन्हनि ते किथे कुझु सड़ी वियो, किथे साओ बीठो आहे, पाणी आहे कोन। सर, नालो छा आहे तव्हांजो? हबीबुल हसन। छा मसलो आहे भला हिते? साईं, हिते मिर्च कोन्हे, बसर जी वेर कोन्हे कई अथऊं, ऐं तक़रीबन देवियूं मुदियूं थी वियूं आहिनि। दारो को मुनी नारे जो असांखे खपे। हा, अव्हांखे त रुगो दारो को खपे, पाणी जी तव्हांखे ज़रूरत ई कोन्हे? न, पाणी जी ज़रूरत आहे साईं। हा, दारो मुनीर नारे जो भला छा तव्हांखे पाणी चोरी करे ॾींदो आहे या पाणी वधीक ॾींदो आहे? न, चोरी कोन, सिम नालनि जो पाणी बंदि कराईंदो आहे, बेलदारनि खां देवियूं वढाईंदो आहे, इहो कमु कराईंदो आहे। मुनीर नारे जेके कंहिं बदिली करायो? साईं, बदिली करायो जहिड़ो तक़रीबन स्टेज गफ़ार महमूद साहब। हा, उन करे
तव्हां भला एहतजाज कया न सिर्फ़ पाणी लाइ कया आहिनि या दारोगे जी बदिली लाइ पाणी कया लाइ बि कया आहिनि दारोगे लाइ बि कया आहिनि ॿिन्ही लाइ कया अथऊं दारोगो छा तव्हांजे ॻोठ जो आहे न साईं मथे जो आहे मुंड जो आहे हा न उन दारोगे हूंदे मथे जेके पाणी जूं मोटरूं लॻल आहिनि या पाइप लॻल आहिनि उहे हूंदा हुआ या न न साईं उहो त कंट्रोल हो मुनीर साहिब जे वक़्त में हा चाचा नालो छा आहे तव्हांजो जियो छा मसलो आहे भला पाणी हींअर ताज़ियूं बरसातूं बि पयूं आहिनि उन बावजूदि जेके शाखूं तव्हांजूं सुकियूं पियूं सही आहे साकू सुकियो पियो घारा पिया आहिनि केरु माण्हू कोन रसियो आहे पाणी हाणे आहे कोन फसल सुकनि पिया हा हेठि वञनि पिया मरनि पाणी आहे कोन जेको बंदि पई आहे वॾा सईदगी में केतिरे अरसे खां बंदि पयूं आहिनि ऐं 2 महीना थिया आहिनि जेकी जीअं बरसाति हुयसि जीअं बंदि पियो आहे पाणी हा छाजे करे भला पाणी तव्हांजो बंदि करे वेठा आहिनि पाणी इहा त गवर्नमेंट खे ख़बर असांखे न आहे ख़बर आहे छाजे लाइ बंदि कया आहिनि छो कोन छाजे लाइ कया आहिनि पर हीउ जेको पाणी बंदि आहे हिन सां करे भला हारियुनि खे कहिड़ो नुक़सानु पए थो असांखे त नुक़सानु असीं 12 महीना संभाले त असांखे नुक़सानु फसल सुके पियो असांजी फसल सुके पियो त असांखे नुक़सानु आहिनि हीअ कहिड़ा फसल आहिनि जेके हीअ सुकी विया आहिनि हीअं असांजा फुटियूं आहिनि कमाद आहिनि मिर्च आहिनि सारियूं आहिनि हा ॿियो असांजे हली ॾिसो अमी बसर पोखियोसीं बसर हली ॾिसो अमी घुमो हली को कोन्हे फसल पियो सुके असांजो हारी भला कीअं गुज़र सफ़र कनि था जेको पाणी बि कोन थो मिले ऐं तव्हांखे ज़ाहिर हिसाब किताब वग़ैरह कोन ॾींदा हूंदा पोइ इहो त आहे न आख़िर ज़मीनदार न संभाले असांखे केरु संभालींदो जंहिं पासे वेठा आहियूं उहो त असांखे संभालींदा पोइ हाणे छा करियूं पाणी ॾियणो आहे ज़मीनदार खे छा करियूं कीअं भला पाणी खां सवाइ तव्हांजो कीअं घर जो गुज़र सफ़र थिए थो ज़ाहिर आहे पाणी नथो थिए त फसल बि कोन हूंदा ऐं उन्हनि सां तव्हां सां कहिड़ा मसइला पैदा थींदा हा साईं उन खां पोइ त हाणे फसल जे न थींदो त असांजा इहा 2 किलो अटो किथां वठी अचूं हा इहा बि हा काठियूं विकिणी साईं अटो करूं था हा केतिरे अरसे खां भला पाणी ते कोन्हे 2 महीना थी विया आहिनि पाणी कोन्हे हा भला तव्हां कंहिंखे दाह वग़ैरह ॾिनी आहे त जेके माण्हुनि खे न असां हाणे दाह कंहिंखे दाह ॾियूं ज़मीनदार वधि में वधि असां ज़मीनदार खे दाह ॾींदा आहियूं ज़मीनदार हाणे छा करे पाणी जे मथां ई न ईंदो ज़मीनदार छा कंदो हींअर भला फुटी जो अघु कीअं आहे फुटियूं सही आहिनि जीअं बरसातूं पयूं उन खां पोइ वरी तव्हांखे फुटियुनि जो बि अघु मिले थो या न फुटियूं थियूं ई कोन्हे बाक़ी पाणी खां सवाइ फसल थियो कोन आहे छा मसलो आहे भला हिते एहतजाज करे वेठा आहियो साईं त पाणी आहे कोन पाणी लाइ असीं बस बनी तबाह थी बसर पोखे बसर सड़ी वियो टमाटा पोखे टमाटा सड़ी विया पाणी आहे कोन बरसाति जेको पाणी कोन आयो आहे ऐं हिते दारोगा जा एक्स्ट्रा जेके पैसे ते पाणी खोलींदा 2 ॾींहं हलाईंदा 3 ॾींहं बंदि कनि था हाणे असीं कंहिंखे चऊं असीं ज़मीनदार खे चऊं था ज़मीनदार वीचारो छा करे ज़मीनदार ॾेई ॾे हिन खे रुश्वत थको आहे पाणी आहे कोन पाणी असीं हिते पीअण लाइ असीं सिकी आहियूं दारोगा वग़ैरह रुश्वत वठंदा साईं वठनि था बिल्कुलु वठनि था केरु कोन थो वठे हींअर वाह फुल थिए पोइ बि शाख कोन था खोलीनि जीअं शाख अचे थी त दारोगा एक्स्ट्रा फेरा कंदा न शाख बंदि थी वरी वञनि था लिया हा साईं इहो ई त असीं अर्ज़ु करियूं था त असां वटि पाणी हूंदे सूंदे असीं सुकूं पिया ख़ासि करे जॾहिं अप्रैल जो महीनो शुरू थिए थो ऐं वणनि जी पोखाई शुरू थिए थी असुलु कहाणी उतां शुरू थिए थी त उन वक़्तु जेको आहे सो पाणी ॼाणी बुझी जेको आहे सो इरिगेशन वारा अप्रैल जे महीने में असांखे ऐं पोखाई जे वक़्त ते तमामु घाटे भॻा नुक़सान त उन महिल ॾींदा आहिनि उन खां बावजूदि पोइ असीं वञी नेठि मई में काश्त कंदा आहियूं थोरी घणी मई खां अप्रैल खां हिन जूं रोटेशनूं शुरू थी वेंदियूं आहिनि हर 5 ॾींहं 8 ॾींहं शाख बंदि पोइ वरी ईंदी त 5 ॾींहं बंदि माना टाइम ताईं हलंदी बि कोन वरी बंदि करे छॾींदा इहो यको सिलसिलो हलंदो पियो अचे तव्हांजो हींअर अची बरसातियूं एतिरियूं पयूं आहिनि उन बरसातियुनि फसल साड़े छॾिया आहिनि वरी उते हूंदे बि पाणी बंदि पियो आहे हींअर तव्हांजे साम्हूं ही पली शाख आहे असांजी वॾी शाख आहे जंहिंजी तक़रीबन 12-13 किलोमीटर ताईं हुनजी पीच आहे उनखां पोइ सईदकी शाख आहे छोरकी शाख आहे दोसो आहे ऐं ॿी हिकिड़ी शाख ॾरोड़ो आहे 5 शाखूं हींअर तव्हां सैफल शाख आहे तव्हां ॾिसो त हींअर बंदि पयूं आहिनि हालांकि हींअर पाणी जी त का खोट कोन्हे दरिया में पाणी जाम वाहन में पाणी जाम उन हूंदे बि ॼाणी ॿुधी जेको आहे सभु जेके तक़रीबन वाहन सभु हेठि लाहे छॾिया अथनि ऐं इन एतिरे पाणी हुजण जे बावजूदि बि हेठि पाणी कोन्हे ट्रेल ते पाणी त अक्सर पहुचे ई कोन थो
नाज़रीन मेरे नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु आहियूं। हिन वक़्तु जेके तव्हां वीचार ॿुधा हूंदा, आबादगारनि जा वीचार ॿुधा हूंदा, हारियुनि जा वीचार ॿुधा हूंदा, हुननि जो चवणु हो त मुसलसल केतिरी अरसे खां जेको पाणी बंदि पियो आहे, बरसातुनि खां पहिरीं बि मुकमल असांखे पाणी कोन पियो मिलियो। असां दाऊं बि कयोसीं, एहतिजाज बि कयासीं, उन बावजूदि असांजी केरु ॿुधण वारो ई केरु कोन्हे। हिन वक़्तु असां अगरि जेको मौजूदु आहे आबादगार अॻवान जानशेर जुणे जो, अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुननि जो छा चवणु आहे। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो, तव्हां आबादगार अॻवान आहियो, जिते किथे असां ॾिठा आहिनि तक़रीबन सभु डिवीज़न सिंधड़ी में पाणी जी खोट लॻी पई आहे। आबादगार अॻवान उन लाइ छा था कनि ऐं हुननि जो मक़सदु छा हूंदो आहे उन्हनि तंज़ीमुनि जो? जी माण्हू त रोडनि ते आहिनि, हारी वीचारा आहिनि, उहो बुख पिया मरनि ऐं उहो एतिरे ताईं काठियूं हिकिड़ी गुज़र सफ़र था कनि। कहिड़ियूं शाखूं आहिनि पाणी जो खोट ऐं तव्हां हुन लाइ करे छा था करियो? हिते इहा पोज़ीशन आहे कि सॼो साल बि जेको पाणी आहे उहो रोटेशन हुनजी प्रॉपर कोन्हे, जेका पाणी जी डिस्ट्रीब्यूशन आहे उहा प्रॉपर कोन था कनि। हिननि ते का मैनेजमेंट जी का चेक एंड बैलेंस कोन्हे, छोकी जॾहिं रिक्वायरमेंट हूंदी आहे तव्हां शुरू कयो अप्रैल खां, अप्रैल मई जून जुलाई इहा उहा महीना आहिनि जंहिंमें फसल पोखबियूं आहिनि ऐं मेजॉरिटी जे हिते आहिनि असांखे फसल पोखबियूं आहिनि, पर उन बावजूदि उन टाइम ते पाणी हीअ असांखे प्रोवाइड कोन कंदा आहिनि। उन जो सबबु इहो थींदो आहे कि असांजी फसलूं लेट थी वेंदियूं आहिनि, लेट थींदियूं आहिनि त एवरेज बि मार खाईंदो आहे ऐं फसल पोइ वरी बरसातुनि जो टाइम थींदो, जेका रहियल सहियल जेका कसर हूंदी आहे उहा अची बरसाति पूरी कंदी आहे। पासो छॾे ॾियो तव्हां पूरो मिरपुखास डिवीज़न घुमो, हिते पंहिंजे लोअर सिंध में तव्हांखे चवंदो इका दुका को अहिड़ो नमूनो हुजे त मूं पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कोन ॾिठो आहे, पर हीअ तव्हां वटि सॼा सभु हारी बीठा आहिनि। हिन खां तव्हां पुछी छॾियो, हिननि खां तव्हां जेको करे पुछो, का निजी जेलूं इन क़िस्म जूं को नमूनो कोई ड्रामेबाज़ी आहे। इहा ड्रामेबाज़ी इन हवाले सां आहे कि ॿ पैसा खाली कमाईंदा या कामरेड जे वर चढ़ंदा, ॿ पैसा या वठंदा कामरेड ऐं पोइ निजी जेलुनि जो ड्रामो करे हिननि खे भॼणो हूंदो आहे। छा मसलो आहे भला अॼु तव्हां हिते रोड बिला करे वेठा आहियो या हिते एहतिजाज करे वेठा आहियो? मेन मसलो छा आहे तव्हांजो? सर पाणी जे करे जी हा, बरसाति का अॻु में 2 महीना थी विया आहिनि, पाणी आयो कोन्हे। असांजा जेके फसल अॻे बि पाणी कोन आयो आहे? जी अॻे आयो, ठीकु आहे, हिकिड़ो वारो 2 ॾींहं खनि हलियो, बरसाति पई, उन खां पोइ पाणी जेको आयो कोन। असांजा जेके फसल आहिनि उहे सड़ी तबाह थी विया आहिनि। कहिड़ा कहिड़ा फसल पोखियल आहे तव्हांजा? कमंद आहे, वण आहिनि, मिर्च आहिनि, बसर आहिनि। तव्हां जेके हारी आहियो, हिन पाणी न हुअण जे करे या फसल न थियण जे करे तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? कहिड़ो तव्हांखे हिन मंझि नुक़सानु आहे? छा तव्हां ते कर्ज़ु डबल थियो थो वञे या कर्ज़ु वॾेरा माफ़ु कनि था? सर माफ़ु कोन था कनि, फसल असांजो सड़ी वञे थो, वॾेरा पंहिंजो कर्ज़ु वठी छॾीनि था, असां पंहिंजो गुज़रान जेको हिसो काठियुनि सां ऐं इन सां करे टाइम पूरो कंदा आहियूं। छा कंदा आहियूं? अक्सर इहे शिकायतूं आहिनि त जेके तक़रीबन निजी जेलूं आहिनि, जंहिंखां पोइ जेके हारी भॼनि था, तक़रीबन इहे ॾिसंदा आहियूं कामरेड हारी भॼाईंदा आहिनि, उहे कहिड़ी हिते शिकायतूं आहिनि या न? जी साईं उहे आहिनि, जेकॾहिं पाणी वाणी नथो हुजे ऐं घणो करे त उहो अक्सर करे उहो इहो इन्हनि जी बेलदारनि जी इन्हनि जी ग़लती आहे, जेको असां खां रिश्वत वठी कर्ज़ जे करे वञनि था। कर्ज़ जे करे जी हा। नाज़रीन सिंधड़ी सब डिवीज़न जे जेके मुख़्तलिफ़ आबादगार हुआ या हारी हुआ, उहे जेके सरापा एहतिजाज बणियल आहिनि, हुननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुननि जो चवणु हो त जेके बासर आहिनि उन्हनि खे जेके पाणी खोले थो ॾिनो वञे, उते नलका पाइप बि लॻल आहिनि ऐं उन खां अलावा जेके वाटर कोर्स जेके हुननि जा डायरेक्ट हलनि था। तव्हांजे आबादगारनि जा बि तव्हां इहे वीचार ॿुधा हूंदा, आबादगार तंज़ीम जा जेके अॻवान आहिनि उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधा हूंदा। उन्हनि जो चवणु हो त इरीगेशन जा अमलदार हथ सां वठी करे जेका सिंध जी मईशत खे तबाह करण लाइ करे हथरादू जेका पाणी जी खोट कनि था। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़, मिरपुर ख़ास।